अजाई अगर इन मूवीअ पोइ फारिग थी त थोरो कमु असांजो कर कहिड़ो हे ज़मीन ते ॾींदो कमकार लाइ ऑर्डर खणी सुणी दिया एॾो ॿ कोप चांहि जे त ठाहे अच ॿाहिरनि जे लाइ जीअं दास चांहि ठाहे थी ॾींदी चवंदी आहीं न सुबुह जो सवेल उथंदो कर पर तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी नथो छा कयां प्यारा सॼी राति त तुंहिंजे प्यार ऐं दीदार में गुज़री थो वञे बसि हाणे बसि पंहिंजी शादी थी वई आहे भले शादी थी वञे मोहबत त साॻी आहे उथाण उथ चाचो चाची ॾिसनि पिया अधु सिकंदर दमड़ियो पियो थिए उथ त मां चांहि ठाहे ॾियांसि हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि न आहे अधो त रोज़ ॾमरजी पवंदो आहे हा पुट दिलदार मां तोखे सही थो चवे जॾहिं खां वठी तूं पढ़ी घर में आयो आहीं बसि कख भॼी बीड़ो कोन थो करे थोरो घणो तोखे मूंखां अॼु मदद करणु खपे वाह दिलदार नौकिरी जो को बंदोबस्तु कंदे या न चाचा अहिड़नि खे अगरि नौकिरी मिली न तव्हांखे ॿिन्ही हथनि जो सलाम हणंदुसि पुठ जेॾो थियो आहे अकुल ज़रे जो कोन्हे छॾीस पुट सुबुह साण कहिड़ा किताब खोलिया अथई अलाह मालिक आहे हिकु न हिकु ॾींहुं नौकिरी मिली वेंदसि चाचा चाची अदा छो थो कावड़ करे खड़ी मूंखे न पढ़ाया हा पुट सिकंदर तूं बि थोरो भाउ जो ख़्यालु कंदो कर ईअं तपी ॻाल्हाईंदेसि त हा साईं पढ़ियो त आहीं बाक़ी कम को औंठो चओ कम जो त ठिप जवाब असुल टीहर चढ़ी थो वञे हलिया बीह हलिया होॾो वरी शेरल जी भेण ज़ेबो वञी स्कूल खोलियो अथई हाणे सही ॻोठ खे सुधारण जो ठीको कयो अथई अदा सिकंदर ज़ेबू त भलो कमु थी करे रईस इमदाद खान ॻोठे ॿारनि जी सोचे ई नथो इहा ज़ेबू बची ख्वार थी आहे न ॿाहिरनि जी इज़त जो ख़्यालु अथसि न वरी मां जी इज़त जो आयो थी चाची आयो थी मोबी पुट खाते अची सुबुह सां निंड पिटाई अथव छोरा त ॼम ताईं मरी हा बसि पुछी न चाचा ॾिस पंहिंजे पुट जा लक्षण हाणे वेही लिखीसि कम लाइ भरो खाइण लाइ छितो कुतो सोट सिकंदर छो त बाबे जी अम्मा जे साम्हूं मूं कंधार खाइण जी नेकी करी कुझु राम कर बाबा आयो अदा आयो ॿार अचदा वञ वञ आया थी यारड़ा ॿार अची ॾाढी अटो ख़राब छो जी भाउ जे पुठियां पियो आहे जेॾी महिल दिलि में थोरो किसाइण हुन चाची इहो सुधरण जो नालो ई नथो वठे इहो छोरो यार कर ख़बर अॼु नाश्ते में छा खाधई यार नाश्ते में अदा जा मीणा ऐं ताना चाचे जो तो नौकरी करे मिलंदी माना नाश्तो त मच्छी ऐं मुर्गी सां कयो अथई न सॼो हिन ॻाल्हियुनि खे हलो ज़ाहिद इंतज़ार में हूंदो हलो